अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उहो मोमिन जो वड़ न आहे जो भुल चुक खां सवाइ ॿिए मोमिन खे क़त्ल करे। जेको भुल में कंहिं मोमिन खे क़त्ल करे विझे त उनखे हिकु मोमिन बानू आज़ाद करणो आहे ऐं मक़तूल जे वारिसनि खे खून बहा एवज़ या दियत बि ॾेई सवाइ उनजे जो हू वारिस माफ़ कनि। पर जेकॾहिं मक़तूल क़त्ल थियल शख़्स तव्हांजी दुश्मन क़ौम मां आहे ऐं हू मोमिन बि हुजे त पोइ हिकु मुसलमान बानू आज़ाद करे ऐं खून बहा न ॾिए। पर जेकॾहिं मक़तूल अहिड़ी क़ौम मां हुजे जंहिं सां अव्हां जो अहदनामो या मुआहिदो हुजे त पोइ उन जे वारिसनि खे खून बहा बि ॾिए ऐं हिकु मुसलमान बानू पिणु आज़ाद करे। पोइ जंहिंखे बानू या गुलाम मयसर न अचे यानी जंहिंखे बाने आज़ाद करण जी ताक़त न हुजे त उहो लाॻीता 2 महीना रोज़ा रखे ऐं उहे रोज़ा अल्लाह जी तरफ़ां तौबा क़बूल करण लाइ कुफ़ारो आहिनि ऐं अल्लाह सभु कुझु ॼाणींदड़ ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जेको शख़्स के मोमिन खे ॼाणी बूझी क़त्ल कंदो त उन जी सज़ा जहन्नम आहे जंहिं में हू हमेशा रहंदो ऐं उन ते अल्लाह जो गज़ब ऐं ॾमर आहे ऐं अल्लाह मथस लानत पिणु कई आहे ऐं अल्लाह ताला अहिड़े शख़्स लाइ सख़्त अज़ाब तयार करे रखियो आहे। ए ईमान वारो, जॾहिं तव्हां अल्लाह जी राह में जहाद लाइ निकिरो त तहक़ीक़ खां कमु वठो ऐं जेको शख़्स तव्हांखे सलाम करे उन खे ईअं न चओ त तूं मोमिन न आहीं ऐं उन सां विड़ी उनखे मारे गनीमत जो माल हासिल करियो। ऐं जेकॾहिं तव्हां दुनिया जो साज़ो सामान चाहियो था त अल्लाह वटि तमामु घणो गनीमत जो सामान आहे, यानी जेकॾहिं अल्लाह चाहींदो त अव्हांखे घणो माले गनीमत अता कंदो ऐं माले गनीमत हासिल करण लाइ अव्हां कंहिंजे मारण लाइ तयार थी न वञो। ऐं यादि रखो त हिन खां अॻु अव्हीं बि अहिड़ा ई हुया, पोइ अल्लाह ताला अव्हां ते एहसान कयो, तंहिं करे पूरी जांच कंदा करियो ऐं अव्हां जेको करियो था बेशक अल्लाह उन खां चङी तरह बाख़बर आहे। मोमिननि मां जेके उज़र खां सवाइ घरनि में वेही रहंदा आहिनि ऐं जहाद में शरीक नथा थियनि से उन्हनि जे बराबर ऐं मट न आहिनि जेके अल्लाह जी राह में पंहिंजे मालनि ऐं जाननि सां जहाद कंदड़ आहिनि। तंहिं करे पंहिंजे मालनि ऐं जाननि सां जहाद कंदड़नि खे अल्लाह ताला घरनि में वेही रहंदड़नि खां भलारो कयो आहे, जेतोणीकि हर हिक लाइ अल्लाह भलाईअ जो वाइदो फरमायो आहे। पर तॾहिं बि अल्लाह मुजाहिदनि खे घरनि में वेहण वारनि खां तमामु वॾे अजर वारी फज़ीलत अता फरमाई आहे ऐं अहिड़नि मुजाहिदनि लाइ संदसि यानी अल्लाह जी तरफ़ खां वॾा दर्जा आहिनि, बख़्शिश ऐं बाजे या रहमत पिणु। ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत महिरबान आहे।